नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हाल खां ख़बर ॾींदा हलूं त सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमील जमात जी हिदायतनि ते ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां ज़िले सतह ते क्रिकेट टीम तश्कील ॾियण ऐं क्रिकेट एसोसिएशन क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़िले क्रिकेट टीम ठाहिण लाइ टाइल्स जी बाक़ाइदा शुरूआत भिटशा स्पोर्ट ग्राउंड में कई वई आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। शहर में मौजूद आहियूं जिथे डीसी साहब ऐं मखदूम साहब जे तरफ़ां एक क्रिकेट ग्राउंड ते जेका कैंप लगाई वई हुई ॿारनि खे क्रिकेट सिखाइजी, उन में असां मौजूद आहियूं। हिते जे क्रिकेटरनि खां पुछूं था हिननि जो छा चवणु आहे। जी असीं सॼो क्रेडिट जेको आहे डीसी साहब जो थो वञे ऐं जेका पीसीबी जे थ्रू ही टाइल्स वरिता पिया वञनि ऐं हिन सां जेको आहे सो अॻिते हली तमामु घणी इम्प्रूवमेंट थींदी। पहिरीं असां वटि क्लब क्रिकेट हुई, असां वटि ग्राउंड्स आहिनि, पर ही ग्राउंड जेको आहे कल्चर जो ग्राउंड आहे। असां वटि वाहिद डिस्ट्रिक्ट मटियारी आहे जंहिंमें स्टेडियम न आहे। हेॾा सांगड़ में हलिया वञूं, सखर में हलिया वञूं, नवाबशाह हलिया वञूं, हैदराबाद जा टोटल में जेको स्टेडियम्स आहिनि। असां वटि वाहिद डिस्ट्रिक्ट आहे जंहिंमें स्टेडियम कोन्हे। ऐं पीसीबी जो जेको क़दम खयों आहे इंशाल्लाह एज़ सून एज़ पॉसिबल असां वटि जेको आहे सो स्टेडियम पंहिंजो हूंदो, स्टेडियम ठहंदो, तमामु बहितरीन ईंदी ऐं क्रिकेट जी छोकिरा खेॾंदा आहिनि, मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट सां खेॾंदा आहिनि। पर हाणे पंहिंजो प्लेटफॉर्म हाणे मिलियो आहे ऐं इंशाल्लाह हाणे जेको आहे तो अॻिते इन ते कमु थींदो ऐं सुठे नमूने सां। क्रिकेट त आहे, तव्हांखे ख़बर आहे त पाण वटि टूर्नामेंट्स थींदा रहंदा आहिनि, डिस्ट्रिक्ट लेवल ते थींदा रहिया आहिनि, पर ऑफिशियली जेके टूर्नामेंट्स थींदा उन्हनि सां जेको आहे सो जूनियर्स खे सपोर्ट थींदी ऐं सुठी क्रिकेट जेको आहे छोकिरा पहिरीं ज़िलो मटियारी ॾेई चुको आहे। काफ़ी छोकिरा असांजा जेके आहिनि 4 रजिस्टर्ड क्लब मौजूदु आहिनि। नुमाइंदगी डिस्ट्रिक्ट मटियारी जी डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन में, रीजन में, हैदराबाद रीजन में करे रहिया आहिनि। तमामु बहितरीन तरीक़े सां फज़ल महमूद पीसीबी टूर्नामेंट खेॾे चुका आहिनि। जीअं भिटाई स्पोर्ट्स क्लब आहे या शाहबी बि स्पोर्ट्स क्लब आहे, इन्हनि जूं तमामु बहितरीन कोशिशूं आहिनि। उन खां अलावा हाला में जुनेद मेमण वारा जेके आहिनि उहे तमामु बहितरीन तरीक़े सां ऑर्गेनाइज़ करे रहिया आहिनि। इनखे हीअ क्रिकेट आहे असां वटि तमामु बहितरीन हिकिड़ो माना हिते क्रिकेट जो रुझान आहे, पर उनखे इस्तेमालु कोन पियो कयो वञे उन तरीक़े सां त ऑफिशियली जीअं हिननि खे कंहिं सर्किल में आणिजे, उनखे ऑर्गेनाइज़ कजे, सुठे तरीक़े सां मैनेज कजे, उन्हनि छोकिरनि खे कुझु फैसिलिटियूं ॾिनियूं वञनि त जीअं उहे अॻिते अची पंहिंजो टैलेंट शो करे सघनि, जेको न पियो थी सघे। हीअ तमामु बहितरीन कोशिश आहे डीसी साहब जे तरफ़ां। असीं इनखे तमामु एप्रिशिएट था कयूं, तमामु बहितरीन हिकिड़ी कोशिशि आहे, पर इनखे केसीं ताईं खणी हलिजे थो, केतिरो सीरियस इनखे जेको रिस्पॉन्स मिले थो अॻियां। असांजा छोकिरा त टीमूं त काफ़ी आहिनि, छोकिरा बि आहिनि, पर उन्हनि खे उहो प्लेटफॉर्म न पियो मिले जंहिं प्लेटफॉर्म जी ज़रूरत आहे। वधीक जेकॾहिं हिनखे सीरियस तरीक़े सां वठी हिकिड़ी बॉडी ऑर्गेनाइज़ करे ऐं ग्रास रूट लेवल खां खणी, ही त फस्ट स्टेप आहे। असांखे उमेद आहे हिन खां वधीक अञा बहितर स्टेप वरिता वेंदा जंहिंसां क्रिकेट जी बहितरी अची सघंदी। त इन में इहो ई आहे त ग्रास रूट लेवल खां खणी अचिजे। अंडर 13 जी हिकिड़ी टीम ठाहिणु खपे, अंडर 19 जी टीम ठाहिणु खपे, हिकिड़ी सीनियर टीम ठाहिणु खपे। त हिकिड़ो सिस्टम ठाहिण जी ज़रूरत आहे। प्लेयर त मौजूदु आहिनि पर सिस्टम कोन्हे। हिते घटिनि में खेॾनि था, ग्राउंड कोन्हे, घटिनि में खेॾनि था। ज़ाहिर आहे वधि खां वधि इहा ई गेम थी सघे थी त टेनिस ते खेॾनि था, टेप ते काफ़ी टूर्नामेंट हिते थियनि थियूं। हिननि चयो आहे त असांखे ज़िले मटियारी में हिकु वॾी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे। असांखे ही क्रिकेट जेको आहे असांखे मुहैया कई वई आहे। असां डीसी साहब ऐं मखदूम साहब जा थोराइता आहियूं। पहिरें चकर ही जेका आहे कैंप लॻी वई आहे, हिते सिलेक्टर बि मौजूदु आहिनि। हिननि जो इहो बि चवणु आहे ज़िले मटियारी में वॾो टैलेंट आहे, जेको टैलेंट असां ॾिसी रहिया आहियूं। बॉलर बि बहितरीन बॉलर आहिनि, बैट्समैन जी बि असां बैटिंग ॾिठी आहे, हुननि जी तमामु बहितरीन बैटिंग आहे। असां पीसीबी खे चई असां हिननि छोकिरनि खे बि अॻिते वधण जी चांस बि ॾींदासीं।